तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हांजी असांजी पर घोर लधी आहे। बाक़ी हिते जेको न बुनियादी सहूलियतनि खां असां उअं ई को बोले को हिननि वीचारनि जो को पलांत रहियल आहे। अलाए त छा आहे, असांखे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे। 1.5-2 महीने खां ट्रांसफार्मर सड़ियल आहे। ही वीचारा रोज़ाना केॾीमहिल चवनि फलाणो विज़िट करण थो अचे, कंहिंमहिल चए MNA फ़ोन कई आहे, पर यार बरसाति जो फेक आहे, इहो पहिरियों फेक जंहिंखे 15-20 ॾींहं गुज़री विया आहिनि। पर यार MNA खे असांखे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे त ही वोटर आहिनि, ही दाहूं पिया कनि त बाबा ट्रांसफार्मर हणी ॾियो, इहो बुनियादी हिननि जो हक़ आहे। निकासी जी हालत इहा आहे, उहो पाणी अॼु ताईं बीठो आहे, पर टाउन इंतिज़ामिया वटि न को पैसो आहे न को पाई आहे। जो वञी न तो वीचारा पंहिंजूं मशीनूं खणी था अचनि, तेल कोन्हे। अदा ही हर बुनियाद खां पाणी पीअण खां वेंदे सफ़ाई ताईं ट्रांसफार्मर ताईं एॾो बुछड़ो हिन ॻोठ खे कयो अथनि। पर असांखे असांजी ॻाल्हि सम्झ खां वधी आहे, नथी सम्झ में अचे त हिननि असां सां इहो वर्ताव कयो छो आहे। भला को अहिड़ी का असांखां ख़ता थी आहे त यार असांखे कनि माफ़ु, एॾी का ग़लती हिन ॻोठ खां थी आहे। बुनियादी हिननि जा वोटर सभु शइ, हाणे को असां ते को मुस्तलक हुजे चमचागिरी पोइ हाणे जा रोज़ी कयूं या हिननि जी चमचागिरी कयूं, ॿियो छा कयूं। असांजो हाल इहो आहे, पंहिंजे बच्चनि जी पेट पाला कयूं। 24 कलाक यार असां वटि टाइम कोन्हे को, वधि में वधि रड़ियूं कयूं था मीडिया जे थ्रू। त महिरबानी कयो, इन्हनि माण्हुनि जी सहायता कयो। इहे ई दांह रंभ करे सघूं था, बाक़ी का सहूलियत कान्हे हिन ॻोठ में।